सिविल ऐं ॻुझनि इदारनि स्मगलिंग बाबति रिपोर्ट वज़ीर-ए-आज़म हाउस में जमा कराए छॾी आहे। ज़रियनि जो चवणु आहे त रिपोर्ट में ईरानी तेल ऐं हुंडी जे कारोबार जा तफ़सील शामिल आहिनि। करंसी डीलर हुंडी जे कारोबार में मुलविस आहिनि। रिपोर्ट में इंकशाफ थियो आहे। सभ खां वधीक 205 हुंडी डीलर पंजाब में मौजूद आहिनि। रिपोर्ट वज़ीर-ए-आज़म हाउस में जमा कराई वई आहे। अवां खे ॿुधायूं पिया बलूचिस्तान में 104 ऐं आज़ाद कश्मीर में 37 ऐं इस्लामाबाद में डीलर हुंडी जे कारोबार में मुलविस आहिनि। रिपोर्ट में ॼाणायो वियो त ईरानी तेल जी स्मगलिंग सां सालियानो 60 अरब रुपयनि जो नुक़सानु थींदो आहे। सिविल ऐं ॻुझनि इदारनि स्मगलिंग बाबति रिपोर्ट वज़ीर-ए-आज़म हाउस में जमा कराए छॾी आहे। अपडेट कयूं पिया अवां खे रिपोर्ट में ईरानी तेल ऐं हुंडी जे कारोबार जा तफ़सील शामिल आहिनि। करंसी डीलर हुंडी जे कारोबार में मुलविस आहिनि। रिपोर्ट में इंकशाफ थियो आहे। ईरानी तेल जी स्मगलिंग सां सालियानो 60 अरब रुपयनि जो नुक़सानु थींदो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे गुलाम रसूल कुंभर जी। गुलाम रसूल अपडेट कजो। गुलाम रसूल कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सिविल ऐं ॻुझनि इदारे स्मगलिंग बाबति रिपोर्ट वज़ीर-ए-आज़म हाउस में जमा कराए छॾी आहे। ज़रियनि मूजिबि रिपोर्ट में ईरानी तेल हंडी जे कारोबार जा तफ़सील शामिल आहिनि। करंसी डीलर हंडी जे कारोबार में मुलविस आहिनि। रिपोर्ट में इंकशाफ सभ खां वधीक 205 हुंडी डीलर पंजाब में मौजूद आहिनि। रिपोर्ट वज़ीर-ए-आज़म हाउस में जमा कराई वई आहे। बलूचिस्तान में 104, आज़ाद कश्मीर में 37 ऐं इस्लामाबाद में डीलर हंडी जे कारोबार में मुलविस आहिनि। ईरानी तेल जी स्मगलिंग सां सालानो 60 अरब रुपयनि जो नुक़सानु थींदो आहे। रिपोर्ट में इहो ॼाणायो वियो आहे ईरानी तेल जी स्मगलिंग मां थींदड़ आमदनी दहशतगर्दी तौरु इस्तेमालु थिए थी। रिपोर्ट में इहो ॼाणायो वियो आहे वारनि इलाइक़नि में 76 डीलर तेल जी स्मगलिंग में मुलविस आहिनि। रिपोर्ट में इहो ॼाणायो वियो आहे समूरे मुल्क में 995 पंप ईरानी तेल विकिरो करण जो कारोबार कंदा आहिनि। ईरानी तेल जी स्मगलिंग में 90 सरकारी अमलदार ऐं 29 सियासतदान बि मुलविस आहिनि। वज़ीर-ए-आज़म हाउस खे अहिड़ी रिपोर्ट ॾिनी वई आहे। जी गुलाम रसूल तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।